अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं हैं पिरिया गुल सबका पर एक नजर हेडलाइंस ते। जाफर एक्सप्रेस जो मास्टर माइंड अफगानिस्तान में मारिजी वियो। फितना हिंदुस्तान जो दहशतगर्द गुल रहमान उर्फ उस्ताद मुरीद 17 सेप्टेम्बर ते अफगानिस्तान जे हलमंद सूबे में मारिजी वियो। ज़रन मूजिब दहशतगर्द गुल रहमान मजीद ब्रिगेड जो ट्रेनर ऐं ऑपरेशनल कमांडर हो। मासूम शेरियन चीनी बाशिंदनि ऐं फोर्सिस ते हमलन में मुलविस हो। रांची हैदराबाद M9 मोटरवे जी जमीन तां तकरार। सिंध हुकूमत ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी आमू साम्हूं NH6 पारां जमीन जी क़ीमत अदा करण खां इनकार। सिंध हुकूमत जमीन ॾियण खां रोके छॾियो। मामलो अदालत पहुची वियो। NH6 जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट पारां कमेटी जोड़ण जो हुकुम। वज़ीर आज़म सुभाणे बर्तानिया खां अमरीका जे दौरे ते रवानो थींदो। शहबाज शरीफ गडियल क़ौमनि जी जनरल असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदो। गडियल क़ौमनि में गज़ाटी हवाले सां ख़ुसूसी इजलास में पिणु शिरकत कंदो। वज़ीर आज़म कश्मीर मसइले, फ़लस्तीन ऐं क़तर सूरतहाल ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बग्राम एयरबेस छॾणु शर्मनाक लम्हो हो। वापसी लाइ अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। चीनी सदर सां ॿिनि हफ़्तनि बाद मुलाक़ात थींदी। उमीद आहे त शी जिनपिंग रूस यूक्रेन जंग जे ख़ात्मे में साथ ॾींदो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त चीनी सदर ऐं मूं टिकटॉक डील जी मंज़ूरी ॾिनी आहे। टिकटॉक जी सख़्त निगरानी कंदासीं। सिक्योरिटी ते समझौतो न कयो वेंदो। ॻाल्हियूं मुस्बत रुख में अॻिते वधी रहियूं आहिनि। जलालपुर पीरवाला वेझो M5 मोटरवे जो ॿियो हिसो बि बोर्ड में लुड़ी वियो। मोटरवे जो ओभर वारो हिसो घारो पवण करे बोर्ड जे वर चढ़ी वियो। कुझु ॾींहं अॻु मोटरवे जो ॾखण वारो हिसो बोर्ड में लुड़ी वियो हो। मुल्तान खां झांगड़ो ताईं M5 मोटरवे 8 ॾींहं बि ट्रैफ़िक लाइ बंदि। सिंधु दरिया में लात जारी। कोटली ऐं सखर बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾ। सखर बैराज वटि पाणी जो मथां विकिरो 4,20,000 क्यूसेक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि पाणी जो मथां विकिरो 3,41,000 क्यूसेक थी वियो। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾ वैकरा घट जी 3,19,000। हज लाइ अप्लाई कंदड़ 3.5 लख माण्हुनि जी डेटा लीक थियण जो इंकशाफ। सेनेटर पलवत शाह खान जी सदारत हेठि सेनेट जे स्टैंडिंग कमेटी जो इजलास। चेयरमैन PTA मेजर जनरल रिटायर्ड हफ़ीज़ुर रहमान ब्रीफिंग ॾींदे इंकशाफ कयो आहे त हज लाइ जिन माण्हुनि दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं उन्हनि जी डेटा डार्क वेब ते अची वई आहे। मुंहिंजी पंहिंजी सिम जी डेटा 2022 खां डार्क वेब ते आहे। हुकूमती सेनेटर अफनानुल्लाह चयो त ईरान जंग दौरान ईरान जी डेटा चोरी थी, जंहिं जी मदद सां उन्हनि ते मीज़ाइल हमला थिया। भारत ख़िलाफ़ जंग दौरान भारत जी सॼी डेटा असां वटि हुई। IG सिंध कराची जे चइनि DSPs ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। DSP सोराब कोट औरंगज़ेब खटक, DSP कालाकोट आसिफ मुनवर, DSP खारादर शबीर अहमद ऐं DSP ईदगाह ज़फर इक़बाल ख़िलाफ़ जांच जो हुकुम। DIG तनवीर आलिम ओढो जांच ऑफिसर मुक़रर। 26 सेप्टेम्बर ते रिपोर्ट तलब। जांच हेठि आयल चइनी DSPs मथां ज़मीन ते कब्ज़े, स्मगलिंग में सोलतकारी, पार्किंग माफ़िया, स्टॉलनि ऐं चांहि जी होटलनि ते भताखोरी। चक भरिसां महर जतोई तकरार ॿीहर भड़की पियो। 3 ॼणा क़तल, हिकु शागिर्द। ॻोठ ॿोरड़ी में हाई स्कूल ते हथियापंधनि जो हमलो। फायरिंग में जमील महर ऐं अब्दुल रज़ाक महर मारिजी विया। महर बिरादरी जी जवाबी फायरिंग में सोबत जतोई मारिजी वियो। धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं। हिक ॿिए मथां फायरिंग। कंदकोट वेझो पुराणे तकरार तां हथियापंधनि पुलिस एहलकार समेत 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। मुलहीर भट सां हथियापंधनि जी फायरिंग में पुलिस एहलकार अरबेलो भंगवार ऐं गुलहसन भंगवार मारिजी विया। डिग्री भट सां खौफनाक रोड हादसो। 2 औरतुनि समेत 3 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। टाली स्टाफ पर ट्रक ऐं लोडर रिक्शा में टक्कर। रतनी विक्रम कोहली ऐं शूनी ज़ाल राजू कोहली थॾे ते फौत, 4 ॼणा ज़ख़्मी थी विया। बाबा गुरु नानक जी 486 वरसी जूं 3 ॾींहं वारियूं तक़रीबूं अॼु खां शुरू। दरबार करतारपुर खे आवाम लाइ खोलियो वियो। वरसी जे पुॼाणी वारी तक़रीब 22 सेप्टेम्बर ते थींदी। सॼी दुनिया में यात्री। साले भट में उटड़ी मथां तशद्दुद जे वॾे वज़ीर नोटिस वरितो। 3 जवाबदारनि मथां केस दाख़िल। 1 जवाबदार गिरफ़्तार। गुज़िरियल ॾींहुं फसल मां पाणी पीअण ते बासर वॾेरे उटड़ी जी जंग भञी छॾी हुई। उटड़ी मालिक जो चवणु आहे त फसल में पवण ते वॾेरे उटड़ी खे ट्रैक्टर सां ॿधी गेलियो, जंहिं में संदसि जंग भॼी पई।
ज़िले सखर जे चेयरमैन कुमेल हैदर शाह जो उठड़ी मालिक सां राब्तो इलाज